गलती में सबक सिखंदो आ। सब का वडी गाल इहा है त सिंध जे समूरन सियासतदानन के इन खुद सराय में निकरी अचण खपे। पंहिंजी माज़ी जी कोताही ते उन्हनि खे कबूल करण खपे, क़ौम खां माफ़ी वठण खपे त असां खसीस मफ़ादनि ते, कंहिं झंडे जे मफ़ाद ते, कंहिं कुर्सी जे मफ़ाद ते, कंहिं अॻवाणी जे मफ़ाद ते असां हाणे क़ौमुनि खे गुमराह न कंदासीं, क़ौमुनि खे विराईंदासीं कोन। असां हर माज़ ते पंहिंजे क़ौम सां गॾु हूंदासीं, उनजी हक़ीक़ी रहनुमाई कंदासीं ऐं सिर्फ़ सियासत खे गारियूं ॾियण सां कुझु कोन थींदो आहे। पलीअ साहब वेठो आहे, छा थो करे सघे पलीअ साहब? पलीअ साहब पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध जी सियासत खे ॾेई छॾी। घणियों साल जेल घणो, पलीअ साहब 15 साल। हिकिड़ो सियासतदान छा थो करे सघे? असां क़ौम जो असांजो नुक़्ते नज़र हीअ आहे त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके भाषण ॾींदा आहिनि, फिज़ूल जा भाषण, ऐं कमु इहो कंदा आहिनि त सभु सॼी ज़िंदगी जूं रिआयतूं वठी पाण ॾाढो लेविश लाइफ गुज़ारींदा आहिनि, ॾाढी पुरआसाइश ज़िंदगी। भाषण ॾींदा आहिनि, हीअ करियो, ॿियो कंदासीं कुझु कोन। ॿियो ही नई कल्चर पैदा थियो, एनजीओ कल्चर। 40,000 50,000 लख रुपया पगार मिले थी, गाॾियूं 30 पननि ते बिल ठाहियूं था, महीने में लख ॾेढ लख रुपया मिली थो वञे। ऐं सियासी पार्टियुनि खां इहा तक़ाज़ा रखंदा आहियूं त जीअं हू एनजीओ में वेही करे कमु कंदा आहिनि, सियासी पार्टियूं ईअं मैनेजमेंट कमु कनि त वाह न त सियासी पार्टियूं जाहिल आहिनि, ॼटनि। बाबा हिकिड़ो लीडर त पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजो ॿार बच्चा, पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे रोड ते बीठो आहे। सरकार कोड़ा हणे थी, जेल में विझे थी, गोली हणे थी, उहो त तयारु आहे। पर उन सां गॾु जेका सियासी मशीनरी आहे, सियासी कारकुन आहे, जेको घर छॾे बहिराड़ी में पार्टी जो कमु करणु वेंदो, उनखे के सिंधी जेको साहिब हैसियत सिंधी कॾहिं 5 रुपया जे पार्टी जे चंदे में ॾिना। फ़लस्तीन जा माण्हू विढ़नि था, जॾहिं क़ौमूं कमज़ोर हूंदियूं आहिनि त वॾे खां वॾा अमल क़ौमुनि खे निजात न ॾियारे सघंदा। 1948 खां वठी फ़लस्तीनी विढ़नि पिया। अलाए केतिरा ख़ूब नौजवान पुट ऐं नियाणियूं जिस्मनि सां बम ॿधी पाण खे फाड़े ऐं कुर्बान करे चुका आहिनि वतन तां। फ़लस्तीन आज़ाद थो थिए, अञा ताईं जंग जारी आहे। छा सिंधी सियासतदाननि खां इहा तवक़ो रखो था त सिंधी सियासतदान 50, 100, 200, 5,000 सियासी ग़रीब मिसकिन माण्हुनि जे पुटनि जा दिमाग़ ख़राब करे उन्हनि खे बम ॿधी, उन्हनि खे मैदाननि ते फाड़े छॾींदा ऐं सिंध जो मसइलो हल थी वेंदो छा? जेकॾहिं ईअं 4-5,000 सियासी कारकुन पंहिंजो पाण खे बम ॿधी मैदान में फाड़े छॾनि ऐं असांजो मसइलो हल थी वञे त हीउ त सौदो तमामु सस्तो आहे। 5,000-8,000 माण्हुनि जी कुर्बानी सां क़ौमूं निजात माणे वठनि। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी, इन ॻाल्हि ते बि सोचो त जेको कारकुन घर ॿार बच्चा छॾे आयो आहे, उहो जॾहिं बहिराड़ी में वञे थो तकलीफ़ कंदो, उन ॿारनि खे सरकारी प्राइमरी स्कूल आहे तइलीम त खपे, उन जे घर में 2 वेला मानी त खपे। कहिड़ी सिंधी सोसाइटी कंट्रीब्यूट कंदी आहे? फ़लस्तीनी हिकु माण्हू अमेरिका में हुजे, कैनेडा में हुजे, $5 महीने में बचाए सघंदो हूंदो त फ़लस्तीनी क़ौमी फंड में जमा कंदो आहे। सिंधी माण्हू ॾे रुपयो बि नथो ऐं ख़्वार कंदो आहे त ही लीडर जेके विकिजी विया, लीडर खाई विया। बाबा ॾियो छा था तव्हां? सोसाइटी कहिड़ी? को कॉम्प्रेस लीडर वज़ीर थियो, को मुशीर थियो, को वज़ीर आज़म थियो, जंहिं क़ौम सां गद्दारी करे छॾी। असां त रुगो नेगेटिव अंदाज़ में ताना, मिहणा, इल्ज़ाम इहे ॾियणु सिखिया आहियूं, असां हल त पेश कयो ई कोन्हे। इन जे करे मुंहिंजी गुज़ारिश इहा थींदी त सिंध जे हिन सॼी सूरताल खे नए सिरे सां ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं हींअर जेका असां जंहिं पोज़ीशन में बीठा आहियूं, फना ऐं बका जे ॿिवाटे ते बीठा आहियूं, असांजो वतन केर बि चवे त कुझु कोन थींदो, ही MQ वारा सिंधी थी विया, असांजा चङा भला माण्हू गुमराह थिया। असां उन ॾींहुं चयो त नांग खे तव्हां खीर पीआरियो, नांग जो कमु ॾंगींदो। दहशतगर्द अमन जा दुश्मन हूंदा आहिनि, मुआजिर लफ़्ज़ वतन जो वेरी हूंदो आहे।
ऐं अॼु अल्ताफ हुसैन हुकूमतूं ठाहींदे गवर्नरूं वठंदे सॼे मुल्क में लुटफुर में हिसेदार हूंदे बि हू लंदन में वेठो आहे ऐं मुहाजिरनि जे लाइ अलहदा देश ठाहिण लाइ कमु करे पियो, जिनापुर ठाहिण लाइ कमु करे पियो। ऐं सुभाणे हिन पाकिस्तान जे हिन नए हिन रीजनल जेका नई डिमार्केशन थींदी उन में कराची खां वठी ही खोखरा पार ही को मज़ाक ॻाल्हि कोन्हे, ही वॾे खां वॾी बला आहे। सुभाणे कराची खां वठी थरपारकर ताईं ही सिंध जी नई तक़सीम थींदी। ही परवेज़ मुशरफ जेको अॼु ही कमु पियो करे, पंजाबी सिंधी बलोच पश्तून माण्हू वेड़ायो, ही उन अमेरिकन थिंक टैंक ते कमु पियो थिए त समाज बाल्कनाइज़ेशन ॾे वञे पियो, तोड़ फोड़ ॾे वञे पियो। पाण सिंधी माण्हू किथे आहियूं? पाण हैदराबाद विरायो ख़ामोश वेठा हुआसीं। पाण जेको सो हे बदतरीन सुर खोखरा पार में हिकिड़ा झुमरियूं पिया हणनि त सॼी दुनिया खे ॻंढियुनि पिया था अचो, सॼी दुनिया जा माण्हू सरहदूं साफ़ करियो, सरहदूं साफ़ करियो। ही बैनुल अक़वामी वॾो मिज़ाज अचो त पाण में गजूं अचण वञण जी सहूलियत थिए। असां इन ख़तरे खां ई ख़ाइफ़ आहियूं। 15 करोड़ उते यूपीसीपी बिहार गुजरात जा मुस्लमान वेठा आहिनि, 50 लख रुगो छुरियूं ऐं चाकू खणी आया त सिंधियुनि जो हिन धरती तां त ख़ुदा हाफ़िज़ थी वेंदो। इन जे करे असांजे वीहनि में ई गुमराही आहे, असांजे नुक़्ते नज़र में ई गुमराही आहे त असांजा चङा भला माण्हू मसइले खे सम्झनि नथा। हिन वक़्तु पाणी जी जंग आहे, वसीला विया, रोज़गार वियो, असांजे वतन खे ख़तरो आहे। आख़िरी जियापो सिंधु जो दरिया आहे जंहिं ते अची उन्हनि घेरो ॿधो आहे ऐं सिंधु जे दरिया जी जेका लड़ाई आहे उन लड़ाई में छा करे सघनि थी सियासी जमायतूं? इहो ई करे सघनि थियूं जेको असां पूरी ज़िमेवारी सां कयूं पिया, पूरी ज़िमेवारी सां कयूं पिया। असां तव्हांखे इहा ख़बर आहे त जेके औरतूं मर्द ॿार ही जेके बस भराए हैदराबाद खां बस भराए कराची जे जलसे में निकिरनि था, 8000 रुपया बस किरायो वठे थी। जेका जैकाबाद खां बस निकिती आहे उहा 20,000 रुपया किरायो वठे थी। कंहिं ॾिनो क़ौम परस्तनि खे फंड? को अमेरिकी इमदाद आई, को इंडिया मोकिलियो, को ॿिए मोकिलियो, कंहिं ॾिनो आहे? इन्हनि कारकुननि खे, इन्हनि माइरुनि भेनरुनि खे लखे सलाम पेश करणु खपनि त उन्हनि ग़रीबी मिसकीनी हालतुनि में पंहिंजे बचनि खे बुखियो छॾे सिंध